अस्सलाम वालेकुम दोस्तो, अचो त कचहरी कयूं ऐं जेके जेके दोस्त प्रोग्राम में अचनि पंहिंजे इलाइक़नि जो नालो ऐं कमेंट में जेको आहे पंहिंजो तारुफ़ ज़रूरु कराइनि। त हिन वक़्तु दोस्तो असां वटि मंझंदि जो टाइम आहे ऐं असांजे इलाइक़नि में माण्हू सुता पिया आहिनि, शोर कोन कबो, आहिस्ते ॻाल्हाइबो, छो त हीअ माण्हू जेके आहिनि ॾींहं जो 2 कलाक ब्रेक ते छुटी कंदा आहिनि ऐं 2 कलाक जेको ॾींहं जो मतिलबु 2 बजे खां वठी शाम जो 5 ताईं जेको आहे माण्हू आराम में हूंदा आहिनि ऐं हिते जा दुकान बि सभु बंदि हूंदा आहिनि ऐं हाणे शाम जा 5 थींदा त हीअ दुकान सभु खुलंदा वेठा। हिन महिल दुकान ई सभु बंदि आहिनि। सो मुंहिंजे फील्ड मां घणो आवाज़ु मुंहिंजो अचे पियो पर पाण अंदरि वञी कचहरी कंदासीं। सो हिन वक़्तु ॾिसो पिया हीअ सभु माण्हू जेके आहिनि गाॾियूं वाॾियूं बिहारे आराम में आहिनि, दुकान बि बंदि आहिनि। हिननि जो जीअं असांजो इस्लामिक सिस्टम आहे, ॾींहं जो मतिलबु हुकुम आहे, सुनत बि आहे 2 कलाक आराम करणु या निमाज़ पढ़ी आराम करणु, पर हिते स्पेन यूरोप में असांजे हिन ॻोठनि में जेको आहे ॾींहं जो 2 बजे खां 5 ताईं कारोबार हिननि जो बंदि हूंदो आहे, वरी 5 बजे स्टार्ट थींदो आहे, राति जो 9 बजे ताईं माना मग़रिब ताईं कमु जेको आहे वाइंड अप थी वेंदो आहे। त हिन वक़्तु हिते जेको आहे हींअर सॼी ख़ामोशी लॻी पई आहे। हीअ ॾिसो वेठा, मां रुॻो पंहिंजी हिन गली बालकनी में बीठो आहियां घर जी, बाक़ी सॼी ख़ामोशी लॻी पई आहे। सो दोस्त बि अचनि, पंहिंजे जिन जिन इलाइक़नि जा दोस्त हुजनि उहे पंहिंजे नालो ज़रूरु कमेंट पंहिंजे ॻोठनि जो इलाइक़नि जो ज़रूरु मैंशन कनि। त हीअ अथव दोस्त असांजो नंढड़ो ॻोठ जेको अक्सर मां तव्हांखे ॾेखारींदो रहंदो बि आहियां ऐं ख़ूबसूरत ॻोठ ऐं समूरनि सहूलियतुनि खां जेको आहे वाबस्ता समूरियूं सहूलियतूं आहिनि हिन ॻोठ में। त हिन महिल मां जेको तव्हांखे लाइव आहियां पंहिंजे हिन ॻोठ तरतोसा स्पेन यूरोप खां आहियां ऐं तव्हां ॾिसो त की हिन ॻोठ में केॾी ख़ामोशी हिन वक़्तु जेका तव्हांखे महसूसु थींदी हूंदी। हीअ जेके बि घरनि हिते मतिलबु माण्हू शोर जेको आहे न हिते ॿारनि जो घटि हूंदो आहे, घरनि में बि जेके फैमिलियूं रहनि थियूं उन्हनि जो बि शोर ॿाहिरि तमामु घटि अचे थो। सो हिन वक़्तु सॼी इलाइक़े में जेको आहे ख़ामोशी छायल आहे ऐं माण्हू आराम में आहिनि। दुकान कारोबार हींअर जेके आहिनि 2 कलाक ब्रेक ते जेको बंदि कंदा आहिनि। हाणे साम्हूं इहो दुकानु आहे, चाचो असांजो पाकिस्तानी हिकिड़ो हुनजो दुकानु आहे खाद पीत जो, पर इहो बि बंदि आहे। पर हिन पासे ॿिया बि दुकान आहिनि, ऑफिसूं आहिनि, के नंढियूं के वॾियूं, इहे सभु बंदि आहिनि दुकानूं ब्रांचूं। ऐं जेको आहे सो आचर जे ॾींहुं त वरी हुई मोकल आहे, आचर जे ॾींहुं कारोबार सॼो ई बंदि हूंदो आहे तक़रीबन ॻोठनि में ऐं वॾनि शहरनि में बि तक़रीबन। सो हिन वक़्तु तव्हांखे लाइव पंहिंजे ॻोठ जा जेके मंज़र ॾेखारियां वेठो घटियुनि मां। सो अवां दोस्त कहिड़े कहिड़े इलाइक़नि जा आहियो, पंहिंजो इलाइक़े जेको कमेंट ज़रूरु लिखिजो ऐं जेके दोस्त असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि पिया त उहे अचनि ऐं जेको आहे पंहिंजो नालो ज़रूरु असांखे ॿुधाइनि त कहिड़े कहिड़े दोस्तनि जा किन किन इलाइक़नि जा जेके दोस्त आहिनि उहे असांखे वॉच पिया कनि ऐं ॿुधनि पिया। हाणे असां वटि असांजा दोस्त कुझु अचनि पिया। उस्मान भाई त हिन महिल जेके बि दोस्त असांखे जेके ॿुधनि पिया उहे पंहिंजे इलाइक़नि जो असांखे तारुफ़ कराईंदा अचनि ऐं नालो ॿुधाइनि त असांखे लाइव में जेको उन्हनि जो नालो वठण में आसानी थिए। सो सामारो सिटी खां विक्रम दास, ठरी मीरवा खां असांखे ॿुधी रहिया आहिनि होत ख़ान अली शर साहब, वॾी महिरबानियूं। ठरी मीरवा खां त बाबा असां पंहिंजे हिन घरड़े में मौजूदु आहियूं, अञा हिनखे ठाहियूं पिया, रंग रोगन कयूं पिया, थींदो। सो जेको आहे अब्बास मंगरियो असांखे हैदराबाद मां ॿुधे पियो। अब्बास साईं तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो, सदाईं आबाद हुजो। मुनीर लुंड असांजो पुराणो फॉलोवर दोस्त जेको असांजे हिन पेज सां लाड़ियल आहे, असां सां गॾु आहे, तक़रीबन असांजे हर प्रोग्राम में हूंदो आहे। भाउ मुनीर लुंड असांखे वॉच करे पियो, इल्ताफ़ हुसैन वॉच करे पियो, बाबू मुग़ल साहब वॉच करे पियो, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। संजराणी साहब हिकिड़ो दोस्त आहे असांजो बरूण खां ज़िले सांगड़ मां, त संजराणी भाउ जूं वॾियूं महिरबानियूं। जेको ग़ुलाम हैदर संजराणी असां सां गॾु हूंदो आहे असांजे हर प्रोग्राम में। चए पियो सांगड़ में बारिश पई थिए, तव्हांजे कहिड़े कहिड़े ॻोठनि में बारिश हले पई, बारिश जो त ॿुधायो, मौसम कीअं आहे। मोरो डिस्ट्रिक्ट नौशरो फेरोज़ मां बि असांजा दोस्त ॿुधनि पिया असांखे। अच्छा, कहिड़े कहिड़े इलाइक़नि में सिंध में हींअर बारिश थिए पई, बारिश जो बि थोरो मौसम ॾियो, हाल अहिवाल ॾियो। ईअं लॻे थो त जीअं सॼी सिंध पिया घुमूं तव्हां दोस्तनि सां गॾु। नबी बख़्श खोसो असांखे वॉच करे पियो, इदरीस कपरी वॉच करे पियो, इशफाक अहमद कंदकोट मां वॉच करे पियो, मोहसन कुमाल शिदातपुर मां असांखे वॉच करे पियो, एजाज़ अहमद संजराणी शिदातपुर बरूण मां। असांजी वॾियूं महिरबानियूं, मुंहिंजे ज़िले जा आहियो, सांगड़ जा। त ॿिया दोस्त बि आहिनि, अकरम अली लांजू मिठी थरपारकर खां, मिठी थरपारकर जा दोस्त असांखे ॿुधनि पिया।
अब्दुल वहीद जुणे जो कीअं माना साईं ईअं माना त असां हिते हींअर ॻोठ में आहियूं तव्हां कीअं माना मोहम्मद साजिद बुर्दी मोरो शहर खां साजिद बुर्दी वॾियूं महिरबानियूं ख़ुशि हुजो मुजाहिद अली वॾियूं महिरबानियूं जुनेद जानी असांजो वीडियो जुनेद जानी यार इहो जेको आहे न तूं सफ़ा महफ़िल मचाए वेठो आहीं सो वाकई तूं सिंध जो क़ौमी जेको माना फ़र्ज़ु अदा करीं पियो जेको असां चूंडियल नुमाइंदा नथा करे सघनि जेको असांजा वॾा वॾा नाले वारा जेके माण्हू कोन था करे सघनि पर उहो तूं कमु अदा कयो आहे ज़रूरु सिंध जी ॻाल्हि करीं थो यार सिंध जी ॻाल्हि करीं थो असां दोस्ती सां ॿधल आहियूं तूं घटि में घटि सिंध जी ॻाल्हि करीं थो तो इन लाइ तोखे सलाम पेश कयां थो मुंहिंजा सभु दोस्त बि तोखे सलाम पेश कंदा जुनेद जानी मखदूम जुनेद जानी वॾियूं महिरबानियूं शहराज कुरैशी वॾियूं महिरबानियूं भाई खान समेजो सैयद अली शाह सोलंगी इरशाद सर जोई में बरसात जारी आहे मेहड़ खां अदा मीरपुर ख़ासि बारिश हले पई सिराज मंगरियो अदा इमरान अल्लाह ख़ुशि कंदो ई आमीन तव्हांखे बि अल्लाह ख़ुशि कंदो भाउ मुनीर अहमद लुंड मोहम्मद बच्चल अॼु एॾी वॾी कचहरी थी वञे त समूरी सिंध में असांजी आवाज़ गूंजे सिंध जे हर कुंड कुड़च में ज़िले में अली शेर शर सांगड़ टूरी मुरी खां असांखे ॾिसे पियो वॾियूं महिरबानियूं शाद मोहम्मद राजड़ फ़कीर सांगड़ खां शाद राजड़ वॾियूं महिरबानियूं नबी बख़्श खाणोट कच्चे में बरसात जारी अब्दुल वहीद जुणे जो वॾियूं महिरबानियूं कुर्बान अली महर मां वॾियूं महिरबानियूं अशोक चौधरी करेला अशोक कुमार फ्रॉम उमरकोट डेजर्ट साईं तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं ख़ुशि हुजो अशोक मीर हमज़ा महर अली शेर शर साहब वॾियूं महिरबानियूं मीर तारिक अली बुखटी वॾियूं महिरबानियूं भा ग़ुलाम हैदर संजराणी तव्हांजूं बि वॾियूं महिरबानियूं सरथर में मौसम कहिड़ी लॻी पई जोड़ाली लॻी पई आहे बरसाति किथे किथे हले पई होत ख़ान शर वॾियूं महिरबानियूं दिलावर सूमरो भाईजान वॾियूं महिरबानियूं ख़ुशि हुजो अली नवाज़ जावरी ग्रेड बाबा मखदूम जुनेद वीडियोस चवे पियो बाबा भले बिटो ज़रदारी बख्तावर बुटो चौधरी कीअं माना हा साईं इहो त हाणे सिंध जी माना जेको ॾाॾाणी पीढ़ी आहे नानाणी त आहे ई कोन इहा त हिकिड़ी सिंध जी ॻाल्हि आहे माना पीढ़ी ॾाॾाणी हूंदी आहे नानाणी पीढ़ी कोन हूंदी आहे पर हाणे साईं केरु चवे सो मफ़ाद जी दुनिया आहे मोहम्मद बच्चल कीरियो घाटा ककर छायल इख़्तियार अली शहाणी वॾियूं महिरबानियूं करीम बिरोई वॾियूं महिरबानियूं अब्दुल गफ़ार मुग़ैरी कंबर शिदारकोट जा दोस्त बि असांखे ॿुधनि पिया बाबा मां चवां थो दोस्त एतिरा मची विया आहिनि जो नाला खणण असांखे परेशानी थिए पई ज़फ़र अली चांडियो सकरन विलेज खां बाग़ी ख़ान चांडियो दिलावर ख़ान समो सूमरो साईं वॾियूं महिरबानियूं मीर जाफ़र हुसैन टालपुर वीर फयाज़ चन्ना घोटकी खां साईं घोटकी शरादकोट उमरकोट कंदकोट लाटकाणो जिकमाबाद समूरो सिंध असांजो दोस्त अब हीअ ॾिसो गाॾी फिरे पई किचिरो खणण लाइ हीअ असांजे ॻोठ में गाॾी फिरे पई किचिरो खणण लाइ त किचिरो खणूं अहिड़ियूं गाॾियूं हलनि पियूं रोड ॻोठनि में त सिंध सां साईं अहिड़ी तरक़ी कॾहिं ईंदी साईं इंशाअल्लाह तव्हां हिकु चकर पंहिंजे वोट कंहिं मुखालिफ़ खे ॾेई छॾियो हिकु चकर वोट मुखालिफ़ पार्टी खे ॾेई छॾियो आज़माइण लाइ त भला ॾिसो मुखालिफ़ छा था कनि त ज़रूरु तब्दीली ईंदी GH नबी थेबो गुलाम नबी थेबो मिठी थरपारकर रसूल बख्श बाबर महमूद गाओ सलाम सर बरसात सां गॾु सां गढ़ मां वाह साईं वाह मीर तारिक अली बुखटी फयाज़ कीरियो नवाबशाह मां बदीन में बारिश न आहे दोस्त पंहिंजो नालो ज़रूरु लिखनि कमेंट में त मां दोस्तनि जी एॾी वॾी मोहबत महिरबानी जे दोस्तनि अहिड़ो मिड़ाको मचायो आहे मां नाला खणण में मूंखे दुश्वारी थिए पई तमामु घणा दोस्त अची विया आहिनि दोस्तनि जी मोहबत आहे जंहिंजो नालो रहिजी वञे त दोस्त मुंहिंजे दिलि में जाइ रखनि था अब्बास निज़ामाणी वॾियूं महिरबानियूं गुलाम हैदर संजराणी आबिद अली दर्स गुलाम मुस्तफ़ा राजड़ एडवोकेट अशोक मेंगवाड़ भाऊ दुआ फर्स्ट क्लास तव्हां ख़ुशि आहियो मौला तव्हांखे ख़ुशि रखे जमशेर अली पंवर वॾियूं महिरबानियूं तव्हां समूरन महबूबनि जूं प्रीम प्यारनि जूं अली मुराद सलाम आपको इमाम बख्श मारी साईं इमाम बख्श साईं वॾियूं महिरबानियूं फराज़ शर वॾियूं महिरबानियूं मुख़्तियार उमराणी वॾियूं महिरबानियूं मुख़्तियार साईं सलाम अली गादी सदाम गादी वॾियूं महिरबानियूं करीम बिरोही दिलावर ख़ान समो हैदराबाद में बारिश आहे साईं इरफान अली नूर दुबई जा दोस्त बि असां सां शरीक थी विया आहिनि इरफान अली नूर ज़फ़र अली चांडियो विलेज बाजी ख़ान चांडियो साईं वॾियूं महिरबानियूं भाऊ अशोक वॾियूं महिरबानियूं हबीबुल्ला बकराणी वॾियूं महिरबानियूं ॿिया बि घणा दोस्त वॉच कनि पिया
अब्दुल जब्बार बाचकानी वॾियूं महिरबानियूं। फरहान अली बोज़दार वालेकुम अस्सलाम। अयास अहमद दादू मां बरसात आहे साईं वॾियूं महिरबानियूं। बेवस अली रज़ा गॾाणी। अदा बेवस कीअं ई तूं अली रज़ा, इहो त ॿुधा असांखे। अली बिरोही, मोहम्मद अली बिरोही बांदी। मासात अंताले मीर ख़ान कपरी असांजो तमामु सुठो ऐं पुराणो फॉलोवर दोस्त हिन पेज जो। शुरू ॾींहंनि खां अॼु ॾींहं ताईं असां सां गॾु मीर ख़ान कपरी वॾियूं महिरबानियूं। जान मोहम्मद सोलंगी, मुदस्सिर अहमद सूमरो शिकारपुर में बरसात। साजिद अली वॾियूं महिरबानियूं। एहसान फ्रॉम ठरी मीरवा। अमजद अली इंदड़ वॾियूं महिरबानियूं। पुनवा किल जो दोस्त अमजद अली इंदड़ साईं अमजद साईं वॾियूं महिरबानियूं। ज़फ़र अली चांडियो वॾियूं महिरबानियूं। याकूब बिरोही साहब सदाए सलामतियूं साईं, तव्हां ते बि सलामतियूं हुजनि। अली बिरोही साहब अंताले मसात। बशीर अली रिंद बलोच बशीर साईं वॾियूं महिरबानियूं। अज़हर अली पंवर मोरो खां। वाह साईं मोरो, वाह समूरो सिंध लही पियो आहे यार। सिंध जे हर कुंड कुड़छ जो नालो अची वियो आहे, हर कुंड कुड़छ जो, जहिड़ो ईअं पिया लॻे जी लाइ पिया घुमूं। एजाज़ अहमद संजराणी। सायरा बानो लाइ ॿ अल्फाज़। अदा सायरा बानो मां कॾहिं दोस्तनि खे कोन चयो आहे तव्हां मुंहिंजी मर्ज़ी ते कंहिंखे वोट ॾियो, पर मां सायरा बानो लाइ ज़रूरु तव्हांखे चवंदुसि। सायरा बानो हिकु ग्रेट लेडी आहे ऐं जंहिं तव्हांजे असेंबली जे फ्लोर ते 300 खां वधीक 400 तक लॻभॻि उम्मीदवार हुया जेके सुता पिया हुआ, हुनजे अॻियां सायरा बानो वसाण साहिबा जेको आहे उन्हनि जी नुमाइंदगी कई आहे। मुजीबुल्ला लांडर वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद सलीम गाहो वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रशीद महिरबानियूं। अच्छा, कंहिं दोस्त जो नालो रहिजी वञे त दुबारा लिखी सघे थो कमेंट में, माज़रत सां दोस्त तमामु घणा अची विया आहिनि प्रोग्राम में ऐं दोस्तनि जी मोहबत आहे, समूरो सिंध ते गूंजे पियो। गुलाम मुस्तफ़ा राजड़ वॾियूं महिरबानियूं। परवेज़ अली बलोच। नोमान ख़ालिद वॾियूं महिरबानियूं। अली दोस्त वॾियूं महिरबानियूं। राणीपुर खां ॿिया बि दोस्त, उनखां अलावा सिंध जे हर कुंड कुड़छ जा दोस्त असांजे हिन प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि। अब्दुल करीम महर वॾियूं महिरबानियूं। भाई खान लाशारी महिरबानियूं। तुराब अली दादू खां वॾियूं महिरबानियूं। दादू खां चुराब। करीम बिरोही। एजाज़ अली जतोई मेहड़ खां। साईं मेहड़ जे दोस्तनि खे सलाम। ही साईं असांजो दोस्त अची वियो आहे। वालेकुम अस्सलाम। असांजो दोस्त शानी महर साहब। वालेकुम सलाम, थैंक यू दोस्तो। अञा असां जेको आहे फ्लैट में मुक़ररु कोन थिया आहियूं, थोरो हुनखे सेटिंग कयूं पिया। असांजो दोस्त प्री प्यारो पहुची वियो आहे, शानी जेको महर पंजाब सां तालुक़ु रखे थो। इसहाक खान पुनवाकिल। अली बिरोही, अली मोहम्मद बिरोही बांदी। साईं बांदी जो असां खादिम जमाल बुख्टी पर रुकन बुरड़ा। यार अॼु दोस्तनि जी मोहबत जेका न, कसम सां अहिड़ो दोस्तनि मोहबत ॾिनी आहे अॼु समूरो सिंध गूंजे पियो। आहे हाय, मां समूरनि सिंध जे दोस्तनि सां कुर्बान वञा। मेहर अली मीरजत वॾियूं महिरबानियूं। इसहाक खान वॾियूं महिरबानियूं। ज़फ़र अली साईं वॾियूं महिरबानियूं। नवाब शाह जापान खां। अली शेर शर साईं वॾियूं महिरबानी। अच्छा दोस्तो, कंहिं दोस्त जो नालो रहिजी वञे त तव्हां दोस्त वरी दुबारा नालो लिखी सघो था। सो काफ़ी दोस्त चवनि पिया इमरान भाई नालो कोन पिया खणो। असल में दोस्त एतिरा मोहबत ॾियनि पिया, एतिरा दोस्त जेको आहे हिन महफ़िल मचाई आहे त मां सम्झां थो सॼी सिंध में असांजो आवाज़ु गूंजंदो। मुश्ताक बिरोही। जमालदीन कहिड़ा हालनि सुहिणा। साईं हिकिड़ो जमालदीन मुंहिंजो दोस्त अथव, जमालदीन माणोठी काज़ी अहमद जो रहायशी आहे, मौलवी माण्हू आहे, सुठो माण्हू आहे ऐं दीनदार माण्हू आहे, पर हिन जी शादी लाइ असां वस्त करे आयासीं। मूं त चयोमांसि फ़क़ीर ग़ुलाम दर ते बि असां ॿकर जी कुर्बानी ॾींदासीं, पर तूं रुगो कर। पर मां सम्झां थो 2024 बि अची वियो ऐं हिते हलियो आयुसि। 2022 में आख़िरी वार्निंग हुई, पर लॻे थो अञा जग जहिड़ो कोन थियो आहे। सभु पूरा दोस्त गॾिजी दुआ कयो त साईं असांजो जमाल माणोठी साहिबु जेको आहे जग जहिड़ो थिए। मुस्तफ़ा जमाली साहब वॾियूं महिरबानियूं। सदाम हुसैन बलोच वॾियूं महिरबानियूं। इंजीनियर अली आलन दस्ती वॾियूं महिरबानियूं। फ़क़ीर इम्तियाज़ सूमरो साईं वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद बच्चल कीरियो। अदा तव्हां असल असां तव्हां जा ई आहियूं, सिंध जा ई आहियूं। आबिद अली दर्स सिंध जे माण्हुनि खे शऊर ॾियण लाइ तव्हांजी कावशनि खे सलाम। अदा इहा तव्हांजी मोहबत आहे दोस्तनि जी, असां तव्हां लाइ पेज ठाहियो आहे, तव्हांजे लाइ आवाज़ु बुलंद कंदासीं। सो शहीद सोया बादशाह जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको सिटूं आहिनि कुझु, त उहो हर इंसान, उहो इंसानु कहिड़ो जेको पंहिंजे लाइ जीए, ज़िंदगी उहा जेका इंसानु सभिनी लाइ जीए। सो अहिड़ी का सिट आहे जेका मूंखे न पई अचे। सो उहा सिट मूंखे तव्हांखे चंद अल्फाज़ अचनि पिया तव्हांखे ॿुधायां पियो। सो ज़िंदगी उहा जेका इंसानु सभिनी लाइ जीए, पंहिंजी ज़िंदगी त हर को जीए थो। जमालदीन जहिड़ो थींदो अदा हाणे पोइ असां तोसां गॾु आहियूं, पर हाणे तूं बि मुड़सी कर न।
मुदस्सिर अली सूमरो साहब वॾियूं महिरबानियूं। सदाम हुसैन बलोच वॾियूं महिरबानियूं। मीर ख़ान कपरी उमरकोट बरसात कोन्हे सरदार शाह अवेलेबल आहे। साईं अलाह ख़ैर करे पंहिंजा खीसा बीसा बचाए जो सरदार शाह उते आहे त। हुर मोहम्मद आज़म महर वॾियूं महिरबानियूं। नूर मोहम्मद वॾियूं महिरबानियूं। नूर मोहम्मद उनड़ अथव साईं नवाब शाह खां। बरसात कीअं आहे साईं? ॾाढी आहे साईं, अलाह रहम कंदो, रब पाक जो पनाह ॾींदो। सदाम हुसैन हुमायूं अलाह ॾिनो सोलंगी। गुलाम बलोच, शमन अली मीराली, तुराब अली, फ़कीर इम्तियाज़ सूमरो, करम अली भट्टी, आमिर नवाज़, हमज़ा बशीर अराई ठठा। साईं हमज़ा साहब वॾियूं महिरबानियूं। नदीम अली जमाली वॾियूं महिरबानियूं। मौलाई अज़हर जसकाणी वॾियूं महिरबानियूं। यार तव्हां पहिरीं पहिरियों जूं मोहबतूं आहिनि। अॼु ईअं लॻे थो सिंध जो सॼो मेड़ाको, सिंध जो सॼो मोहबत जेका स्पेन अची वई आहे, अॼु सिंध मां रुॻो मोहबत बि अचे। शमन अली मिराली कंदकोट। अदा तव्हां जोही जा आहियो न? बा मां जोही जो न आहियां, दादू में जादू दादू खां पासो आहे मुंहिंजो ज़िलो, पर ऐं पासो आहे फ़िलहाल। तुराब अली जोही, एजाज़ अली चिणजी नसीरा मंडी वारो, नसीराबाद मंडी वारो। साईं मुन्ना भाई वॾियूं महिरबानियूं। इसहाक खान वॾियूं महिरबानियूं। जी बी जुड़े जो वॾियूं महिरबानियूं। जी नहीं, वो किसी जो ना इस फ्लैट के किसी बंदे के पास है, तो वो यहाँ अभी मिला नहीं है। मैं उसकी कोशिश में तो हूँ, तो देखते हैं। या 2 मिनट रुक जाओ, ये आना है फ्लैट का एक बंदा ना, थोड़ी देर बैठते हैं, वो आता है इस टाइम अंकल। सो तव्हां समूरनि पहिरीं प्यारनि जूं महिरबानियूं, तव्हां मोहबतूं ऐं इज़तूं ॾिनियूं। अलाह साईं तव्हां समूरनि दोस्तनि खे ख़ुशि आबाद रखे, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। वरी इनशाअल्लाह असां कचहरी कंदासीं 2-3 ॾींहंनि में। हिकिड़ी सिंध जी ऐं सभ खां वॾी कचहरी असांजी सिंधी लाइव ते, त इनशाअल्लाह जल्द उहो ॾींहुं ॾींदासीं। सभु दोस्त गॾु हूंदासीं। जेके जेके दोस्त असांजे जिन प्रोग्राम में पंहिंजो नालो ऐं इलाइक़े जो नालो मेंशन ज़रूरु कनि। तव्हांजूं मोहबतूं दुआऊं इनशाअल्लाह गॾु आहियूं। GSN।